नमस्कार। छंछरु ॾींहुं असां MA फाइनल पेपर 9th बी सिंधी नाविल जो विकास मां मोहन कल्पना ऐं संदसि नाविलनि जे बारे में पढ़ी रहिया हुआसीं। उन ॾिस में अॻिते अॼु असां पढ़ंदासीं। छंछरु ॾींहुं असां पढ़ियो होसीं त गोविंद मालीअ खां पोइ सभिनी खां वधीक अगरि कंहिं नाविल सिंधी अदब में लिखिया आहिनि त उहो आहे श्री मोहन कल्पना साहिबु। मोहन कल्पना साहिब जा लॻभॻि 12 नाविल शाया थियल आहिनि। कल्पना साहिब जे नाविलनि जा मौज़ूआ लॻभॻि पुरुष ऐं स्त्रीअ जे प्रेम सां भरपूर आहिनि। कल्पना साहिब जे नाविलनि ते श्री शरत चंद्र ऐं श्री टैगोर जे साहित्य जो घणो असरु ॾिसिजे थो। संदसि मशहूरु नाविल आहिनि रुञ ऐं पाछा, जलावतनी, माओ, कांव ऐं समुंड। सिंधी साहित्य में पहिरियों असुल को बाल नाविल सुर्ग जी ॻोल्हा हिन साहिब ई लिखियो हो, जेको सन 1958 ईस्वी में लिखियो वियो हो, जंहिंमें हिकु नींगर सरगम जी आखाणी आहे। हू पंहिंजी भेण नीता जी हयातीअ लाइ स्वर्ग ताईं काहे वञे थो ऐं भॻवान जे ख़िलाफ़ु जिहाद करण खां बि नथो हिबके। इन खां पोइ इन्हनि जो पहिरियों नाविल आवारा आहे। आवारा नाविल में असां पढ़ियो होसीं त जेको नायक आहे उहो पंहिंजी मोहबत जो इज़हार नथो करे सघे। मोहबत जो इज़हार न करण जे कारण नायिका ॿिए सां शादी थी करे छॾे। इहो ही सहन नथो करे सघे नायक ऐं पागल थो थी पए। पागलपन में घुमंदे घुमंदे मलंग बाबा जी दरगाह ते वञे थो, जिते संदसि कृष्ण नाले हिकु सिंधी लेखक सां मुलाक़ात थी थिए, जेको हिकु भलो माण्हू हो। हू हुनखे सम्झाए वापसि मोटी वञण लाइ चवे थो। अशोक घर मोटी थो अचे ऐं मैट्रिक जो एग्ज़ाम ॾेई पास करे थो ऐं सरकारी नौकरीअ जी कोशिश या नौकरीअ जी तलाश करे थो। तलाश कंदे कंदे हू हिकु आदर्शवादी लेखक बणिजी थो पए ऐं अंत में हिकु कॉलगर्ल जो सहारो बणिजी खेसि अपनाए थो। इन ॾिस में अॼु अॻिते पढ़ंदासीं। ऐं नेक्स्ट नाविल आहे लगन। लगन हिकु अहिड़ो नाविल आहे। हिन नाविल में हिकु अहिड़ी औरत जो चित्र चिटियो वियो आहे जेका घणी आज़ादी मिलण बाबति घणेई प्रेम प्रसंग करे थी ऐं हर उन्हनि प्रेम प्रसंगनि में नाकामयाब थी रहे। अंत में हूअ नशे जी आदी थी पए ऐं नशे जी हालति में हूअ पंहिंजी इज़त आबरू बि विञाए थी वे। जॾहिं खेसि हुनखे इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त ॾाढी देरि थी चुकी हूंदी आहे ऐं अंत में हुनखे अहसासु थो थिए त घणी आज़ादी बि ख़राबु आहे, जेको अर्थ जो अनर्थ करे थी छॾे। अॻियो नाविल आहे ज़िंदगी। ज़िंदगी नाविल हिकु मनोवैज्ञानिक नाविल आहे। हिन नाविल में नाविल नवीस ज़िंदगीअ जे दुखनि जो इज़हार न कयो आहे, बल्कि ज़िंदगीअ जे दुखनि खे ताक़त में बदिलण वारी वीचारधारा जो ज़िक्र कयो वियो आहे। हिन नाविल में नई टेक्निक शुरू थी आहे। कहाणीअ जी शुरूआति अॼु मुंहिंजो हू अची रहियो आहे सां थी आहे। ही नाविल तमामु ई बहितरीनु ऐं सुहिणो नाविल लिखियो वियो आहे। इन ॾिस में अॻियो नाविल आहे रुञ ऐं पाछा, जेको भारत जे विरहाङे खां पोइ लिखियल सिंधीअ जो हिकु अहम नाविल आहे। हिन नाविल में शुरूआती, विच ऐं पछाड़ी कोन्हे। नाविल निगार जी नज़र फ़क़ति किरदार ते टिकियल आहे। हिन नाविल में नायक ते लेखक एतिरो त हावी आहे जो नाविल जी किरदारियत कमज़ोर थी वई आहे। हू पंहिंजी मर्ज़ीअ सां ज़िंदगी नथो गुज़ारे सघे। जेकॾहिं लेखक जो नज़रियो हक़ीक़त परस्त ऐं किरदार रियत विवेक वटांदड़ हुजे हा त हू नुक्स खां बची सघे हा। मोहन कल्पना जे अॻियो नाविल आहे जलावतनी, जेको सिंधूअ जे अदबी जगत में बेहद मशहूरु नाविल आहे। हिन नाविल में नायक द्वारा विरहाङे खां पोइ जूं हालतूं ॾेखारियूं वियूं आहिनि ऐं कीअं जेको नायक आहे विरहाङे खां पोइ ॾाढियूं मुसीबतुनि सां
जीवन यापन करे थो ऐं मुसीबतूं हूंदे हू कीअं पंहिंजे हक़नि लाइ सरकारी इदारनि सां लड़े थो ऐं अंत में हिकु नायिका सां शादी करे थो। उनखां पोइ बि उनजो दर्द ख़तमु नथो थिए। नाविल में ॾेखारियल आहे त नायक मोहन भारत जे विरहाङे खां पोइ पंहिंजी माउ ऐं ॿिनि नंढियुनि भेनरुनि सां गॾु अची कल्याण कैंप में रहे थो। हिकु राति तेज बरसाति ऐं तूफ़ान में संदसि घर जी छिति किरी थी पवे, संदसि माउ फटिजी थी पवे। सरकारी ऑफिस में हेड क्लार्क ऐं इंतिजामी ऑफिसर सां संदसि झगड़ो थिए थो। उतां बेइज़त थी हू माउ खे अस्पताल में ॾिसण थो वञे। ऑक्सीजन न मिलण सबबि संदसि माउ दम तोड़े चुकी आहे। हू तपी बाहि थी वञे थो। अस्पताल जे सिविल सर्जन सां झगड़ो करे थो ऐं संदसि ॾंद बि भञी थो छॾे। इन झगड़े फसाद जे करे पुलिस इन खे पकड़े अदालत में पेश थी करे। अदालत में बि हू जज सां ॾाढो बहस थो करे ऐं खेसि कुर्सी हणण जी धमकी बि ॾिए थो। नतीजे तौरु हिन खे 7 साल जेल जी सज़ा थी मिले थी। हिन जेल में हिन जो स्वभाव सुठो ॾेखारियो वियो आहे, व्यवहार सुठो ॾेखारियो वियो आहे, जंहिंजे करे हिन खे झटि ई उतां रिहा थी थो पवे। हू मोटी वरी कल्याण कैंप में थो अचे। खेसि मास्तरी मिली थी वञे ऐं हू हिकु मास्तर जी नौकरी थो करे। हिकु गॾिजाणीअ में संदसि मुलाक़ात शाइरा सुषमा सां थिए थी ऐं उहा मुलाक़ात संदसि शादीअ में तब्दील थी वञे थी। सही माना में नाविल जी कहाणी इते ई ख़तमु थियणु खपंदी हुई, पर लेखक आख़िरी अध्याय जलावतनी आहे हिन नाविल जो, जंहिंसां नाविल जो को वास्तो कोन्हे। हीअ अध्याय जुदा मज़मून वांगुरु आहे। हिन में लेखक घणा ई मौज़ूअ ज़िक्र हेठि आंदा आहिनि, जीअं त सिंधी भाषा लिपि, जीअं सिंध जी तहरीक, हिंद पाक लड़ाई वग़ैरह। हिन अध्याय नाविल जी सूंह खे विञाए छॾियो आहे। पर हिकु ॻाल्हि ज़रूरु आहे त समूरे नाविल में लेखक जे जलावतनी जे दर्द खे इज़हार मिलियो आहे। मोहन कल्पना जो नाविल माओ बि जलावतनी जे दर्द ऐं सिंधी जीवत ते ॿधल आहे। हिन जी कहाणी सिंधूअ खां शुरू थिए थी ऐं हिंद में अची ख़तमु थिए थी। नाविल में माओ जो किरदारु बेहद असरदार आहे। हू हिकु हिमत वारी औरत आहे जेका कल्याण कैंप में रहंदी आहे। उतां जी सिंधियुनि जी हालति क्यास जोगी आहे। सभ्य जीवन जी का बि सहूलियत उन्हनि खे कोन थी मिले। पुराणियूं बैरकूं, पाणी ऐं काकुस जो बंदोबस्तु घर खां ॿाहिरि। सिंधियुनि लाइ राशन मुफ़्त में मिले थो, पर कल्याणी मुफ़्त में राशन वठण खां इनकार थी करे। कल्याणी पढ़ियल गढ़ियल स्त्री आहे। खेसि मंदरनि वग़ैरह में वञणु पसंदि न आहे। हूअ ख़ाली वक़्तु अदबी किताब पढ़ण में गुज़ारे थी। हिन नाविल ते अंग्रेजी लेखक गोरकीअ जो माओ नाविल जो चङो असरु ॾिसण में अचे थो। सिंधी हिंदुनि में मुसलमाननि जे विच में दूरीअ खे नायिका ख़तमु करण जो प्रयास करे थी। कांव ऐं समुंड मोहन कल्पना जो हिकु अलामती ऐं ॾाढो मशहूरु नाविल आहे, जंहिंमें नाविल जो नायक सलामत हिकु क्रांतिकारी आहे ऐं सरकारी उहिदे में मौजूदु बद इंतिज़ामी हिन जी आत्मा खे खाईंदी थी रहे, जंहिंजे करे हू लड़े थो ऐं जद्दोजहद करे थो। इन तरह